भाई साहब प्रयालो जो खबरों जो सिलसिलो जारी प्रयालो का खबर शेयर कंदासीं। टाउन इंतज़ामिया जो टाउन ऑफिसर आस्ताब अहमद मुगल जो सरबराही में शहर जो दौरो। दुकानदार खे 3 ॾींहं अंदरि हद दाख़िलियूं हटाइण जो नोटिस ॾिना विया। उन मौक़े ते टाउन ऑफिसर आस्ताब अहमद मुगल मीडिया खे ॿुधायो त शहर अंदरि ट्रैफ़िक जाम रहण जूं खोड़ सारियूं शिकायतूं मिलियूं। स्कूल ऐं मदरसनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ नियाणियुनि समेत शहरनि खे सख़्तु तकलीफ़ूं शिकार हुयूं आहिनि, जंहिं करे नोटिस जारी कया विया आहिनि। प्रयालो शहरनि खे साफ़ सुथरो रखियो वेंदो। शहरनि जा मसइला फौरी तौर ते हल कया वेंदा। भाई साहब प्रयालो जो खबरों जो सिलसिलो जारी प्रयालो का खबर शेयर कंदासीं। टाउन इंतज़ामिया जो टाउन ऑफिसर आस्ताब अहमद मुगल जो सरबराही में शहर जो दौरो। दुकानदार खे 3 ॾींहं अंदरि हद दाख़िलियूं हटाइण जो नोटिस ॾिना विया। उन मौक़े ते टाउन ऑफिसर आस्ताब अहमद मुगल मीडिया खे ॿुधायो त शहर अंदरि ट्रैफ़िक जाम रहण जूं खोड़ सारियूं शिकायतूं मिलियूं हुयूं। स्कूल ऐं मदरसनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ नियाणियुनि समेत शहरनि खे सख़्तु तकलीफ़ूं शिकार हुयूं आहिनि, जंहिं करे नोटिस जारी कया विया आहिनि। प्रयालो शहरनि खे साफ़ सुथरो रखियो वेंदो। शहरनि जा मसइला फौरी तौर ते हल कया वेंदा।